हाँ ऐसे चो न हाँ अॼु क़बर ते पियो आहियां हाँ अॻे माण्हू इंसाफ़ जे लाइ ईंदा हुआ इंसाफ़ कोन कंदो हुअईं अॼु क़बर ते पियो आहियां अॼु तुंहिंजो इंसाफ़ थिए थो हाँ अॼु तुंहिंजो इंसाफ़ थिए थो हाँ वकील आहे न हाँ अॼु सुतो पियो आहियां आराम सां सुतो पियो आहियां ग़रीबनि जो इंसाफ़ कोन कंदो हुअईं वॾेरनि जो शाही जो इंसाफ़ कंदो हुअईं ग़रीबनि जो इंसाफ़ कोन कंदो हुअईं अॼु सुतो पियो आहियां आराम कर अॼु तुंहिंजो हिते हिसाबु थींदो कीअं दुनिया खे घुमाईंदो हुअईं वकील अॼु सुतो पियो आहियां हा समीर हाँ डॉक्टर हुए न हाँ ग़रीबनि जो इंजेक्शन कोन हणंदो हुअईं छा चवंदो हुअईं त मां वटि इंजेक्शन कोन आहिनि अॼु पियो आहियां सुबुह पियो आहियां हाँ तो वटि कुते जो बि इंजेक्शन कोन हुयो सरकारी अस्पताल में ग़रीब ईंदो हुई त हुनखे धका ॾेई कढंदो हुअईं अॼु सुम्ही पियो आहियां हा उहो ईअं सुम्ही पओ हा वॾेरा अॼु सुतो पियो आहियां ग़रीबनि खे विड़ाईंदो हुअईं तकरारी जहिड़ा कराईंदो हुअईं वोट वठण माण्हू ॾींदा हुई वोट त उन्हनि खे पंहिंजो हक़ न ॾींदो हुअईं अॼु सुतो पियो आहियां अॼु सुतो पियो आहियां हा अमाल पंहिंजा हाणे बचाईंदई अमाल बचाईंदई हा अमाल बचाईंदई